इकबाल जो डे मल्हाई डांस कायदे आज़म जो अरे जो वो मल्हान जायज़ात हुजूर त कायनात जो मुअल्लिमा जो सुभान कायनात जो रसूला कायनात जो महबूबा लौला कलमा खलक़तुल अफ़लाका ये वो रब करीम महबूब अता करेगा जो रब तो फरमाया मुझे महबूबा तोखे पैदा न कया सारी कायनात जो वजूद दे रहा ना आदम जो वजूद ना यहया जो इब्राहिम जो वजूद 1,24,000 नबियन जो वजूद न हुजे हा जेकॾहिं मुस्तफ़ा जो वजूद न थे हा। हज़रत जाबिर मुस्तफ़ा का पुछो साईं जो गुलाम है या रसूल अल्लाह अव्वल में अव्वल अल्लाह केड़ी दुनिया में चीज पैदा किया पान फरमाता या जाबिर इन्नल्लाह तआला खलक क़बल अल अशियाए नूर नबिय्यक मिन नूरी व कुल्लिल खलाइक मिन नूरिल्लाह। ओ जाबिर पेरो अल्लाह ताला तुझे नबी नूर पंजे नूर मां पैदा कयो आ। सुभान अल्लाह। तारीख़ हाफ़िज़ इब्न कसीर लिखियो इनी हदीस जे हेठा तो लिखे त अल्लाह मुस्तफ़ा जो नूर पैदा कयो जेको 14,100 साल अॻ में हो पर उन सां गॾु मदीने वारे सां गॾु मुंहिंजे मौला अली जो भी नूर मौजूद हो। इश्क मजा चो अली अली मोहब्बत माचो अली अली ओ अली कंदो सब भली भली इश्क मजा चो अली अली। साईं फरमाए था ओ जाबिर पेरो अल्लाह ताला को जे नबी जो नूर पंहिंजे नूर मां पैदा कयो आ उन नूर मां सारी कायनात पैदा थी आ। हेड़े तवज्जो सीतावर हिकिड़ो मिसाल ॾींदो साईं ओ मुंहिंजा सुणा अली बा उहो नूर कहिड़ो आ मौलवी चवंदा हंद बाबा नबी साईं त नूर आ पर उन जी अम्मा त बशर आ अम्मा आमना बशर आ उन बशर मां नूर कीअं थो सरकार त नूर आ पर उन जी अम्मा त बशर आ उन मां नूर कीअं आहे। हज़रत सैयदना सालेह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे उन जे दरबार में कंहिंजे क़ौम वारा आया किबला तूं असांजो नबी आ दुआ घुर हिन जबल मां ॾाची पैदा थे शामो पैदा थे मन तशब्बा बिक़ौमिन फहुव मिन्हु हर शइ पंहिंजे असुल खां ईंदी आ त क़ौम थी चवे त जबल मां ॾाची पैदा कर जेकॾहिं तूं नबी आ पर ॾाची बि अहिड़ा हुजे जो घोड़े बाहर उछड़ाए अल्लाह जे नबी दुआ जबल शुद्ध थियो जबल मां ॾाची पैदा थी गोडा जो घोड़ी त थर बाहर उछड़ाए हीअं जो हले वञे दादू ज़िले में आस पास जा जेके वण सभु हड़प लाड़काणे ज़िले ॾे वञे त जेके आस पास जा वण सभु हड़प वेले ते 40 मण खीर पई ॾे सीता वारा घणा आए तव्हांजे ॻोठ में को 40 मण में खीर ॾे 40 मण तफसीर रूह बयान तफसीर दुर्र मंसूर तफसीर जलालत तफसीर इब्न अब्बास तफसीर मज़ारी अल्लामा सनाउल्लाह पानी पति वाले लिखियो आ त 40 मण खीर वेले ते क़ौम वारा अचे किबला हे केड़ी असांजी ॾाची पैदा कई थई जो वेले ते सुबुह जो भी 40 मण शाम जो भी 40 मण अल्लाह जे नबी जो जेका रब पंहिंजे मर्ज़ी सां पैदा कंदो आ उन में 10 किलो भी हूंदो आ 20 किलो भी हूंदी आ 30 किलो पर जेको अल्लाह पंहिंजे दोस्त जी दुआ सां पैदा कंदो आ उन में 40 मण भी खीर पैदा थींदो आ। नंबर 2 अल्लाह जे नबी जे दुआ सां जबल मां ॾाची पैदा थी या खुदा जी कुदरत जे अल्लाह जबल मां ॾाची पैदा करे सके थो असांजो ईमान आहे त अल्लाह मुस्तफ़ा जी ज़ात अम्मा आमना जे पेट मां नूर खे भी ज़ाहिर करे सके थो जो अम्मा फरमाए खरजनी मिन नूर मुझे पेट मां नूर निकतो नूर निकतो
असां तव्हांखे ॿार ॼमंदा आहिनि औलाद ॼमंदी आहे चवंदा फलाणे घर में पुट ॼाओ न्याणी ॼाई पर अम्मा थी चवे न ख़रजनी मिन्नी नूर मुंहिंजे पेट मां नूर निकितो आहे छाजो वाहे शिरक छाजो शक थो लॻे जेको 18 साल रहे रब सां तंहिंखे नूर चवण मूंखे हक़ थो लॻे आदम बैन अलमाए वतीन आका फरमाइंदा अञा आदम जो वजूद ही न हो त मां अल्लाह वटि अॻे ई नबी हुयुसि न आदम हो न मूसा हो न ईसा हो न इब्राहिम हो न जन्नत हुई न जहन्नम हो न आसमान हो न ग़िलमान हा न मुंहिंजा सुणाजी रबा जिब्रील हो न मीकाइल हो न इसराफील हो न सिज हा न चंड हो न तारा हो हुज़ूर त फरमाइंदा मां अल्लाह वटि अॻे ई नबी हुयुसि अदा जेको अॻे हुयो उनखे छा चइबो उनखे चइबो नूर अहिड़ो ख़ुदा ताला महबूब जो शान कयो आहे अल्लाह ताला खां दुआ घुरो त अल्लाह ताला असां तव्हांखे हुज़ूर जो सचो ग़ुलाम सचो आशिक़ रसूल ऐं हुज़ूर जो मीलादी बणाए ग़रीबा मिस्कीना पंहिंजे वसआर जेका बि अल्लाह तौफ़ीक़ ॾेई हुज़ूर जो मीलाद कंदे इंशाअल्लाह खुटंदे न सालों साल आबाद हूंदे रब तुंहिंजे हिन रोज़ी में रिज़्क़ में अञा बि बरकत रहमत अता फरमाईंदो वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना